नाज़रीन, तहरीक इंसाफ़ 2 डिसंबर ते इंट्रा पार्टी इलेक्शन कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई अॻवान सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त 3 डिसंबर ते इंट्रा पार्टी इलेक्शन कराई वेंदी। चूंडुनि में पीटीआई चेयरमैन हिस्सो न वठंदो। बैरिस्टर अली गौहर खे निगरान चेयरमैन पीटीआई लाइ उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। संदसि चवणो त इलेक्शन कमीशन 20 ॾींहं अंदर इंट्रा पार्टी इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे। मैं इलेक्शन में हिस्सा लेना चाहता हूं, जनरल इलेक्शन में। ये इंट्रा पार्टी इलेक्शन जो है मेरे लिए कोई अहमियत नहीं रखता। बैरिस्टर गौहर साहब जो हैं हमारे बहुत लीगल टीम के अहम ओहदेदार हैं, एक रुकन हैं, और वो ये टेम्परेरी जो उनका एक नॉमिनेशन है वो उसको इंशाल्लाह पूरी तरह निभाएंगे। उन मौके ते बैरिस्टर गौहर जो चवणो हो त पीटीआई चेयरमैन जो थोराइतो आहियां जंहिं पार्टी चेयरमैन लाइ संदसि नाले जी मंज़ूरी ॾिनी। हुन चयो त असांजो नज़रियो इहो ई आहे जेको पीटीआई चेयरमैन जो आहे। पीटीआई चेयरमैन असांजो लीडर आहे, भली हू जेल जे अंदरि हुजे या ॿाहिरि हुजे।